करमपुर वेझो नापरकोट थाने जे हद नापरकोट के कच्चे वारे इलाके में पुलिस पारां ॿिनि मुॻियुनि जी बाज़ाबी लाइ सर्च ऑपरेशन कयो वियो। दौरान कार्रवाई पुलिस ऐं वारनि जे दरमियान वक़्फ़े सां जदीद हथियारनि सां फायरिंग जो सिलसिलो जारी रहियो। DIG लाड़काना नासिर आफ्ताब पठान बि गॾी ते हो पुलिस पिकट पहुतो, जिते SSP शिकारपुर अमीर सऊद मक्सी, SSP कश्मीर कदनकोट अमजद अहमद शेख भी मौजूद हुआ। ॾोहारनि जी फायरिंग में 3 पुलिस एहलकारनि जे शहीद थियण जा पिणु इतला आहिनि। ॿिए तरफ़ ॾोहारनि जी फायरिंग में अॻूणो SHO नापरकोट ज़ाहिद अबड़ो, SHO खानापुर अब्दुल कादिर चांडियो, पुलिस गार्ड SHO न्यू फौजदारी समेत 6 ॼणनि जे ज़ख़्मी थियण जा पिणु इतला आहिनि। SSP शिकारपुर पारां बि धाड़ेलनि खे मारण ऐं ज़ख़्मी करण जी दावा कई वई आहे। धाड़ेलनि जो पुलिस जी APC चैन ते हमले करण खां पोइ APC में वेठल पुलिस एहलकारनि मां 3 पुलिस एहलकार शहीद थियल में मुनवर जतोई, अब्दुल खालिक सोलंगी ऐं फोटोग्राफर हसीब शेख शामिल आहिनि, जिन जा मड़ एम्बुलेंस ज़रिए नापरकोट जे कच्चे खां खानापुर सिविल अस्पताल मुंतकिल किया विया। हर वक़्तु आगाह रहण लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़ करमपुर।